असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे निशान ते लाज़मी क्लिक कयो ताकि असांजूं नातूं तव्हांखे बर वक्त मिली सघनि। पंहिंजी राय खां आगाह कंदा। वापारी खोड़ वेठा हो। हिकड़े वापारी जे घर में बरकत न पई पवे, पंहिंजे मुर्शिदन करीमन वटि आयो। मुंहिंजा साईं वापार करे करे थकिजी पियो, बरकत काने। उन अल्लाह जे सालिह बाने पंहिंजो कंधड़ो मथे करे चयो, बच्चा माप पूरी वञी तोर। छा फरमायो? गाला गाला छा फरमायो? यार फुटन जो दौर थो अचे, कणक जो दौर थो अचे, पोइ हेठों वटन खे लॻराईंदा हूं। ख़बर अथव न, वटन खे लॻराईंदा हूं। जीअं कासई बाह जे ज़ोर सां थोड़ो हेॾे होॾे कंदो आहे, तूं वटन खे हेठों हणंदो आहीं। केतिरा ॾींहं खाईंदे, केतिरा ॾींहं खाईंदे उन बेनियाज़ रब खां ड्रिज गौर सां ॿुधज। मुर्शिदन फरमाए, बच्चा माप तोर वञी सिधी रख। जी मुंहिंजा साईं। पाण फरमाए, अल्लाह साईं तुंहिंजे लाइ आसानी कंदो। आयो वट ताराजू क्लियर करे ऐलान कई, बाबा तोरियो बि पंहिंजो पाण, पैसा मूंखां वठंदा वञो। ॻाल्हि हुल हुली विया। फलाणो वापारी अबा हथ ई कोन थो विझे, चवे थो पाण तोरे, साफ़ तोर। ॻाल्हि जो हली वई त 20 दुकान छॾे माण्हू उन ॾे पिया अचनि। तवज्जा कर सच्चाई जे बरकत दे। 20 दुकान छॾे माण्हू उन ॾे पिया अचनि। वाह जी तोर थो करे, बा नकी रंड नकी फंड बहवा लॻी पई आहे। वाह मुंहिंजा करीम रब, अचे जो बरकत पई, अचे जो बरकत पई त उन पंहिंजे दुकान जा वट बि सोना वठण शुरू कया। हुल हुली वया त फलाणे वापारी जा वट बि सोना। हिकड़े ॾे सोना वट खणी वरी मुर्शिदन ॾे आयो। हुन दिल में ख्याल कयो त खणी थो वञा, साईं खे ॾेखारियां थो। साईं चवंदो, बच्चा छा ख्याल आहे? चवंदुसि क़िबला मुंहिंजा नगर में क़बूल पवनि, जे अॼुकल्ह आम जान हले थो पियो, ख़ुदा पंहिंजे पनाह में रखे। अल्लाह से पंहिंजे पनाह में रखे, बस वधीक तबसरो नथो कयां, ख़ुदा जो ख़ौफ कयो। उहे वटड़ा सोना खणी जीअं मुर्शिदन वटि पहुतो, मुंहिंजा साईं वापार में बिल्कुल तोर सिधी कंदो हा। नतीजो सोना, नतीजो इहो निकितो आहे जो ही वट बि मुंहिंजा सोना आहिनि, कंहिं वटि सोना कोन्हनि के। पाण फरमायो, हाणे हे सोना वट खण वञी दरिया में उछलाया, या का वाह या शाख कहिड़ी उन में उछलाया। हिकड़े मिंट ला अकुल अचे, बड़ा छा थो थिए? सोना वट दरिया में उछलायो यकदम, जो त अकुल ऐं इश्क जो सदाई झेड़ो रहियो। अकुल चेस त इहो छा थो करी, इश्क चेस त चरीअ जा पुट घर में खाइण लाइ बि कुझु कोन हुई। मुर्शिद जो चवण वरतई, तॾहिं वट सोना दे आ, देर न कर, हाज़िर मुंहिंजा साईं। खई वट वञी धू उछलाए मोटी आयो। हे मोटी आयो, काफिला ईंदा हा। काफिलो जो आयो, कंहिंजे पेर खे मुंहिंजा दोस्त का थेड़ आयो। थेड़ जो आयो त ॾिसे त वेठो सोन, ॾिसे त सोन जा वट। काफिले वारनि खे चई, सोन जा वट। सभिनी चयो, यार हिन इलाइक़े में सोन जा वट कंहिं वटि बि कोन्हनि। ओ हू जेको ईमानदार वापारी आहे न, ही सोन जा वट उन्हे जा आहिनि, ॿिए कंहिंजा न आहिनि। अबा हो ईमानदार आहे, उन्हे जी शइ न खणबी, खणो त हली ॾियोसि। सोन जा वट खणी सिधो तांड, साईं तव्हांजा वट आहिनि? जी आहिनि त मुंहिंजा, तव्हां खणी आया हो? चईसि, असांखे ख़बर हुई त सोन जा वट तुंहिंजा आहिनि, तूं ईमानदार आहीं, तोखां सवा ॿिए जा आहिनि कोन। ईमानदार जी शइ बा असां छो खणो? अखियुनि में लुड़क लाड़ींदे उहे सोना वट खणी सिधो पंहिंजे मुर्शिद वटि वियो। मुंहिंजा साईं हे सोना वट वापसि आया। कीअं आया? सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। पाण फरमायूं, अल्लाह जे कुदरत ते यकीन रखण वारो जॾहिं यकीन रखंदो आहे त हलाल जी जेका कमाई हूंदी आहे उनखे न की बाहि साड़ींदी आहे, न की दरिया ॿोड़ींदी आहे। मेहनत कर, हलाल जी रोज़ी कमा, हलाल में बरकत थई, अल्लाह बि राज़ी, अल्लाह जो रसूल बि राज़ी। दुनिया भी मोचारी, आखिरत भी मोचारी। बे जे शय के हथ न ला, खुदा तो के कणे मां केच करे दे छड़ी। अल्लाह जॾहिं राज़ी थींदो आहे त बरकतूं ई बरकतूं थींदियूं आहिनि। चओ इंशाअल्लाह ताला कारोबार कर, सुन्नत मुंहिंजे महबूब जी, सचाई सां कर, खुलूस सां कर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए।